वफ़ाक़ी वज़ीर NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई खे नवाब शाह जी बी सेक्शन थाणे मां बख्तरबंद गाॾीअ में हथकड़ियूं हणी नौशेरो फेरोज़ में क़ाइम दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत में पेश कयो वियो। मुर्तज़ा जतोई जी अदालत में पेशीअ खां अॻु नौशेरो फेरोज़ ऐं नवाब शाह सिलनि जी वॾी पुलिस नफ़री अदालत ॿाहिरां मुक़रर कई वई हुई, जॾहिं त सवें कारकुननि पिणु अदालत ॿाहिरां पहुची विया ऐं दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत गुलाम मुर्तज़ा जतोई जे ज़मानत ते फरियादी धुर पारां वक़्तु घुरण ते अदालत ॿुधणी 20 फरवरी ते सुभाणे ताईं मुलतवी कंदे गुलाम मुर्तज़ा जतोई खे जेल हवाले करण जो हुकुम ॾिनो। होॾां गुलाम मुर्तज़ा जतोई जे ख़िलाफ़ डोकरी ऐं बाडर में पुलिस मुक़ाबले ड्यूटी अटका जा केस पिणु दाख़िल कया विया आहिनि। पुलिस अहिड़ियूं FIR पिणु अदालत में पेश कयूं। होॾां अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे सूबाई वज़ीर ऐं गुलाम मुर्तज़ा जतोई जे नंढे भाउ मसरूर ख़ान जतोई चयो त हाई कोर्ट जो हुकुम आहे त गुलाम मुर्तज़ा ऐं संदसि ख़ानदान ख़िलाफ़ का बि FIR दाख़िल करण अॻु अदालत खां इजाज़त वठणु घुर्जे, पर हिते पुलिस वटि को बि कानून कोन्हे। हुन चयो त पुलिस हाई कोर्ट जे हुकुमनि खे नज़रअंदाज कंदा ऐं गुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ वधीक कूड़ा केस दाख़िल कया आहिनि, जन ख़िलाफ़ अदालत जो दर खड़काईंदासीं। हुन चयो त पीपल्स पार्टी वारनि जेके बि कानून जा किताब आहिनि उन्हनि खे हिक ई टेबल ते रखी बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। हिते को बि कानून कोन्हे, पर उन जे बावजूद असांखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उमीद आहे, जंहिं करे अदालतुनि सां रुजू कयूं था। सरकार जूं इंतकामी कार्रवायूं असांखे झुकाए नथियूं सघनि। उन मौके ते अदालत में शिकारपुर जो सरदार आबिद खान जतोई, रईस आकिब खान जतोई, रईस शाहनवाज जतोई, बिलाल जतोई ऐं राज़ी खान जतोई पिणु मौजूद हुआ।